सेवण जे कांगड़ी मोहल्ला जे रवासी अता मोहम्मद मल्हा महबूब सोलंकी खिलाफ़ सेवण प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो आहे। सालो उन पाण ते पैसा 75,000 कई, ॿिया पैसा ख़बर न आहे केॾां जुआ में हाराए छॾी छा कई, उहा उनखे ख़बर आहे। 75,000 उन चयो त मां तोखे ॾींदुसि अतामुंद। उन खां पोयां डेट ई 2 ॾींहंनि जी पहिरियां मूंखे पैसा ॾियणा हिननि खे। हिननि पैसा कोन ॾिना, अञा प्रेस ते वञी मुंहिंजे मथां दांह वधनि। दुनिया चवंदी त अतामुंद लेबर खणी ईंदा, कंहिंसां बि बेवाजिबी कोन कई अथसि। हीअ अञा मूंसां पिया बेवाजिबी कनि। लेबर केॾां खणी ईंदा? समुंड ते असां मच्छी मारींदा आहियूं। अच्छा, घणा पैसा तो चयो अथसि? 1,10,000 मूं हुनखे ॾिना आहिनि, तंहिंमें 75,000 ॿिया ख़बर न आहे पैसा केॾे कया आहिनि हिन। अॼु हुन दांह आहे तव्हांजे खिलाफ़, पैसा तव्हांजे भाउ जेको पुलिस जो एहलकार आहे, पैसा हिननि खे ॾियणा हुआ। पैसा जेको कल्ह हुननि खे ॾियणा हुआ, न ॾेई सघिया आहिनि, वरी अञा बि मुंहिंजे मथां उल्टो वरी हिननि दांह हुआ। हाणे कहिड़ो मुतालबो कंदव तव्हां? भली किथे बि फ़ैसिलो करे थो, जे भाउ किथे बि फ़ैसिलो कराए, पंहिंजो वॾेरो को चूंडे, भली मूंखे उते घुराए थो, मां उते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। मुंहिंजा पैसा आहिनि ॾिनल, हर शइ मां पंहिंजो हर शइ में ओके लॻो पियो आहियां। किथे बि घुराए थो, चए थो न भाऊ पाण चई वियो हलियो, किथे वॾे रेट भली पाण घुराए, वॾेरो पंहिंजो रखे। केरु आहे? ठेबाठी आहे, महबूब नालो अथसि, ठेबाठी आहे। इहो माण्हुनि सां रुॻो फिराड कंदो आहे। 1,74,000 एहसान जी अथसि, उनखे बि गार गंद कंदो आहे। मूं अॼु ॾींहं ताईं एहसान सां ॻाल्हि कोन कई आहे। 1,24,000 जा ईअं अथसि पैसा, उहे अञा उनखे कोन ॾिना अथसि एहसान जा। एहसान मला? एहसान मला, उन सां बि फिराड न कयो आहे।